चए तो मां झूलण मां ॾाढो घणो पातो आहे ऐं उन लाइ हू झूलेलाल ते हिकिड़ी नई फिल्म कढी रहियो आहे अमारो उॾेरोला। ऐं असीं तव्हां सां पेश करे आहियूं उनजो गीत जो भगवंती नवाणी साधू जी आवाज़ में रिकॉर्ड कयो आहे। सी अर्जन जो संगीत आहे, गोवर्धन भारती जो गीत आहे ऐं कलाकार मंडल जी कलाकारनि जा आवाज़ आहिनि। घोड़े वारा ओ घोड़े वारा।